जी नाज़रीन, आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भलीकार। नाज़रीन, अॼु जिन टिन मौज़ूअनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो थोरो सियासत खां हटी करे आहिनि। हिन मुल्क में डेवलपमेंट बि सियासत जी आहे, हिन मुल्क में अदालती मामला बि सियासी आहिनि, हिन मुल्क में पाणी जा मामला बि सियासी आहिनि, तंहिंजे करे उनखां हटी नथा सघूं। पर तंहिंजे बावजूद बि अॼु कोर जेका सियासत आहे उन ते असां न ॻाल्हाईंदासीं। उहो कुझु डेवलपमेंट थियनि पियूं, उन ते आवाज़ टीवी तरफ़ां तव्हांखे अपडेट असां ॾींदा रहंदासीं। अॼु असां जिन टिनि मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं उहो इहो आहे त पाणी जो मसइलो जेको आहे उहो अञा जीअं जो तीअं आहे। इरसा एडवाइज़री कमेटी जे पोएं महीने थींदड़ इजलास में फ़ैसिलो कयो त पाणी जी खोट हाणे 0% रहंदी, पर उहा थी न सघी आहे। उहा रुॻो सिंध में गुडूअ ते 41% आहे, कोटड़ी ते 3% आहे, सखर ते 16% अञा पाणी जी खोट हले पई। ॿिए पासे इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त पंजाब इल्ज़ाम लॻाया आहिनि सिंध ते इल्ज़ाम लॻायो आहे पाणी चोरीअ जो। इहो कल्ह असां पंहिंजो प्रोग्राम तव्हांखे ॾेखारियोसीं। पंजाब बि इल्ज़ाम लॻाया आहिनि ऐं उहे बि चवनि था त पाणी जी मैनेजमेंट पाणी जेको सिंध आहे पाण सही न पियो करे, उन्हनि जे तर्जुमान जो आयो आहे बयानु। ॿी ॻाल्हि इहा त नैब ऑर्डिनेंस में तब्दीलियूं अचनि पियूं ऐं नैब ऑर्डिनेंस में जेके तब्दीलियूं उन छा अचनि पियूं, उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, इहे तब्दीलियूं करण जी ज़रूरत कहिड़ी पेश आई आहे, इन ते बि असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ असां हिकिड़ो थोरी रिपोर्ट हिकिड़ी तव्हां सां पेश कंदासीं पंहिंजे रिपोर्टर जे थ्रू। सिंध में हिकिड़ी 5 सालनि जी तरक़ियाती स्कीमनि जी रिपोर्ट जारी थी आहे ऐं उहा तरक़ियाती स्कीमनि जी जेका रिपोर्ट आहे उन में जेके अंग खरा आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। केतिरियूं स्कीमूं जेके आहिनि उहे कंप्लीट थियूं आहिनि, कहिड़नि सेक्टर में पैसा लॻा आहिनि, बाक़ी किथे रहिजी विया आहिनि, इहो थोरो तव्हांखे प्रायोरिटी वाइज़ असां ॾेखारींदासीं। उहो बि अॼोके असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदो। पहिरीं हलूं था पाणी वारे मामले ॾे ऐं इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे तजवीज़निगार आहिनि, लेखक आहिनि ऐं पाणी जे मामलनि ते तफ़सील सां लिखंदा रहनि था, सिविल सोसाइटी जा एक्टिव सरगर्म कारकुन आहिनि, ज़ुल्फ़कार हालीपोटो। ज़ुल्फ़कार, वॾी महिरबानी। पाणी जो ज़ुल्फ़कार इशू त इहो आहे त पंजाब पाणी चोरी करे थो, इहो त ठीकु आहे, इहो असां रिपोर्ट बि कंदा रहूं था ऐं थिए थो। पर हीउ पंजाब जेको हाणे वेरी रिसेंटली इहो कल्ह जेको सिंध ते इल्ज़ाम लॻायो आहे त उहो पंहिंजी पाणी जी मैनेजमेंट सही नथा कनि पिया, त तव्हां सम्झो था पाणी जी मैनेजमेंट जो पंजाब जो इल्ज़ाम दुरुस्त आहे? थैंक यू साईं मोहसिन साहब। हाँ, इहो जेको पंजाब जो इल्ज़ाम आहे हिन वक़्तु इन जो थोरो पस मंज़र ॾिसण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेको पाणी जी डिस्ट्रीब्यूशन आहे उन लाइ तव्हांखे यादि हूंदो त कुझु वक़्तु अॻु इरसा जो हिकिड़ो इजलास हो जंहिंमें पंजाब जो मुसलसिल ज़ोर हो त तव्हां असांखे चश्मा हलाइण ॾियो ऐं तव्हां बिल्कुलु इंश्योर कंदासीं त तव्हांखे पाणी गुडू ते मिले। ऐं ज़ाहिर सिंध जी पॉपुलर डिमांड रहंदी आई आहे त असांखे पाणी चश्मा जे बदिरां गुडू ते ॾियो, छो जो इन विच में तमामु वॾो सफ़र आहे ऐं पॉपुलेशन थी वई आहे, कब्ज़ा थी विया आहिनि, इलीगल पाणीअ जी खणत आहे, त उन में असांजो पाणी इलाही जेको शेयर आहे उहो इलाही वेस्टेज थो थिए। त इहा हिकिड़ी पॉपुलर डिमांड हुई, पर उन पॉपुलर डिमांड जे पोयां ज़रूरु इहो हो त जेको अकार्ड अवेलेबल आहे उन अकार्ड में जेसि ताईं का अल्ट्रेशन नथी थिए, का कमिटमेंट नथी थिए, त वर्बल असीं कमिटमेंट ते नथा हली सघूं। बहरहाल सिंध जेको आहे सो इजाज़त ॾिनी, असांजे मेंबर चयूं ठीकु आहे, त हुननि खे मौक़ो मिली वियो। पर ज़ुल्फ़कार हू चवंदा असां इजाज़त न आहे ॾिनी, असांजो उसूली मौक़िफ़ बरक़रार आहे त खणत नथा करे सघनि, पर बहरहाल इहो इनफॉर्मल इजाज़त ॾिनी हुजे, अगरि फॉर्मली चवंदा असां का बि इजाज़त न ॾिनी। साईं, इनफॉर्मल जी ॻाल्हि ई कोन्हे, छाकाणि त इन जा ऑफिशियल जेको आहे सो डेवलपमेंट जेका थी उहा न्यूज़ में आई। उन खां पोइ ज़ाहिरा सिंध जा माण्हू आहिनि, सिंध जो हर माण्हू उन्हनि सां राब्ते में आहे, पुछियो वियो, गयो वियो, त उन्हनि चयो त न, छाकाणि त गुडू पॉपुलर डिमांड आहे, इन करे उन्हनि चयो आहे त पाणी उते पहुचाईंदासीं। तव्हांखे यादि हूंदो त इरसा हिकिड़ो अहिड़ो फोरम आहे जंहिंमें मुशरवे ॾींहंनि में अल्ट्रेशन थी, उन में वरी मेंबर विधा विया एक्स्ट्रा, त पंहिंजे अखियुनि अॻियां आहे। इम्तियाज़ काज़ी साहब मेंबर हो, शुजा जोनेजो साहब मेंबर हो, अहिड़ा 50 नाला वठी थो सघां जिन उन मीटिंगुनि में एतिराज़ जे दौरान वरी इख़्तिलाफ़ रखियो, उन खां पोइ इलाही मौक़नि ते बाइकाट बि कयो। त हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट या इरसा जे मेंबर मोहतरम जो इहो चवणु आहे त असां हुते प्रोटेस्ट कयो, इजाज़त न ॾिनी। त बाबा हुते ज़ाहिर तव्हां सिंधी पे नुमाइंदगी कई त तव्हांखे एतिजाज करे निकिरी अचणु घुरिबो। बहरहाल उन बहस में नथा वञूं। हाणे पंजाब उन खां पोइ जेके बि सिस्टम जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे हाणे जेका थिए पई, उन में हुननि मुसलसिल सिंध जो जेको ओपिनियन तव्हां पाणी गुडू ताईं पहुचाइण जी जेका कमिटमेंट कई आहे, उन में त पाणी जी वेस्टेज आहे। टेक्निकली पंजाब चए थो ज़ुल्फ़कार, हुननि चयो आहे त तव्हांखे त पाणी जी जेका घुर्ज हुई, जेका इंडेंट हो, उहो 1 लख क्यूसेक तव्हां गुडू ते घुरियो। हींअर 1,62,000 क्यूसेक हले पियो, त पाणी त तव्हांखे 40-40% वधीक मिले पियो। मां इहो ई पस मंज़र में ॿुधाइणु चाहियां त जेॾीमहिल पंजाब इहा ॻाल्हि कई त तव्हांखे कल्ह टियों ॾींहुं यादि हूंदो त डान में इहा ख़बर आई त पंजाब चयो त 1% वेस्टेज आहे। टेलीमेट्री सिस्टम ते तव्हांजा इंजीनियर वेठा आहिनि, तव्हां सॼे सिस्टम खे ॾिसो पिया, सॼो डिजिटलाइज़ सिस्टम थी वियो आहे, सैटेलाइट आहे। एग्ज़ैक्टली उन पॉइंट ते पिया आहियसि त हाणे जॾहिं अचूं था वरी इन पाणी सूधो सिंध में, त तव्हां ॾिसो, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में इहा ॻाल्हि निकिती त सखर ते केतिरी
शॉर्टेज आहे, गुड्डू ते केतिरी आहे, कोटरी बैराज ते केतिरी आहे, पर साॻिए वक़्तु तव्हां अगरि आपाशी खाते जी वेबसाइट ॾिसो त उन में 4 केनाल तव्हांखे सरप्लस वाटर पियो नज़र अचे। हींअर ये 4 केनाल सखर बैराज जा केनाल आहिनि या ये गुड्डू बैराज जा केनाल? हिकिड़ो गुड्डू जो आहे, हिकिड़ो गुड्डू पाण इट सेल्फ घोटकी आहे, 2 नारा ऐं रोहिड़ी आहे, 3 ओल्ड फुलेली आहे, उते सरप्लस हले पियो, सरप्लस हले पियो। ऐं तव्हांखे हींअर मूं तव्हांखे मोकिली आहे। छा मक़सदु इहो त सरप्लस जो मक़सदु तव्हां हिकिड़े पासे 4 केनाल में लेफ्ट बैराज ते लेफ्ट बैंक ऑफ इंडस ते तव्हां 4 जेके आहिनि तव्हांजा केनाल जेके आहिनि ब्लू आइड बॉयज़ आहिनि, ईअं चई सघिजे थो। बिल्कुलु, हाणे यू गॉट द पॉइंट मोहसिन साहब। जॾहिं पाणी जेको अचे पियो इहो ई आहे त बाबा पाणी जी चाहे भले पंजाब सां जहिड़ो कयो जेको लीगल कॉन्स्टिट्यूशन आहे, फोरम्स आहिनि, जेसिताईं इंटरनल वाटर गवर्नेंस, इंटरनल वाटर मैनेजमेंट मुनसिफ़ाणी न रखंदो, तंहिंजे करे तव्हां उहा इख़लाक़ी थी विञाए छॾींदो त पंजाब सां जहिड़ो कयो। हिन वक़्तु जेको वाटर अचे पियो पाणी, तव्हां ॾिसो त लेफ्ट बैंक सॼो तारो तारा। हींअर कल्ह टियों ॾींहुं सैटेलाइट आहे, अल्ताफ़ सियाल साहब असांजो हिकिड़ो तमामु नॉन स्कॉलर आहे, उन हिकिड़ी ग्रुप में शेयर कई त तव्हां ॾिसो हाणे सैटेलाइट अचे, रहीम यार ख़ान सॼो ग्रीन आहे, माना जेको बि हाणे उते पोखियूं आहिनि, तव्हां अचो घोटकी ताईं ग्रीन आहे, मथे वरी विच में अचो हेॾां निकिरी अचो त पाणी आई कोन्हे, राइट बैंक ते टोटल पाणी कोन्हे, लेफ्ट बैंक ते जेको पाणी आहे उन में वरी पुछड़ी ते पाणी कोन्हे। त हिकिड़ा मख़सूस केनाल आहिनि, मख़सूस सिस्टम आहिनि जिन में पाणी वञे थो। इहो ई रोअण आहे जेको तव्हां बि ॾिसो पिया 15 ॾींहंनि खां। मुंहिंजी कल्ह सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हि थी, उनजो न अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे, पाणी असांखे मिलियो ज़रूरु आहे, पर खोट जेका आहे उहा कुझु ॾींहंनि में कोटड़ी में ठीकु थी वेंदी। पर इहा खोट जी इहा इरेटिक सिचुएशन ॾाढी अजीब आहे। गुड्डू ते 41 सैकड़ो आहे, कोटड़ी ते 30 सैकड़ो आहे, वरी 16 सैकड़ो आहे। त हिन जो मक़सदु आहे त इंटरनल डिस्ट्रीब्यूशन में प्रॉब्लम आहिनि ऐं जेके पॉलिटिकल आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि फ्रेंकली कयां, ॾिसो हिन वक़्तु ही सॼी टेक्नोलॉजी अची वई आहे, अहिड़ा व्हाट्सएप ग्रुप ठहिया पिया आहिनि, माना तव्हां यकीन कयो त जमड़ाऊ ते ऐं जेको आहे सो उतां हिकिड़ी फोटू थो अचे जंहिंमें रोड़ी ॾेखारीनि पिया त बसि हाणे ज़मीन खे लॻण वारो पाणी आहे, तारो तार आहे। उन तस्वीर ते ख़ालिद मेमन साहब तव्हांखे यादि हूंदो, सेक्रेटरी फार्मर सेक्रेटरी एरीगेशन जो, उन चयो त आउं आई विटनेस आहियां त पाणी केतिरो बचे, माना जेकर पाणी जेको असांजो गेज आहे 18-20 क्यूसेक, जेकर गेज जेतिरो पाणी अचे पियो, पर वरी साॻी टेबल में तव्हां ॾिसो त ॾेखारीनि पिया 8000, 9000, 10000, त जे 10000 ॾेखारे पियो त 10000 केॾां पियो वञे। तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे त ज़ुल्फ़कार हिकिड़ो पंजाब में आहे, हिकिड़ा पंजाब सिंध में बि आहे। बिल्कुलु ईअं आहे। सही ॾिसो मोहसिन साहब, जेको लोअर रायपेरियन ऐं अपर रायपेरियन जो जहिड़ो आहे न, इहो ग्लोबल आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां पाणी जे सिलसिले में 20-30 सालनि खां तव्हां बि एक्टिविज़म कयो पिया, पर तव्हां ॾिसो त इहो पुछड़ी ऐं मुंड जो जहिड़ो सॼी दुनिया में, पर हिकिड़ा सिस्टम्स हूंदा आहिनि, मैकेनिज़म्स हूंदा आहिनि, हिकिड़ा डिस्ट्रीब्यूशन जा लॉज़ हूंदा आहिनि, उन ते तव्हां अमल कंदा आहियो। पर उन में अगरि तव्हां इंटरनली नथा पंहिंजे पाण खे हाउस ऑर्डर में कयो त पोइ तव्हांखे जेको ॿियो माण्हू आहे उहो त ॾिसंदो ही पाण इलीगलिटीज़ में त मूंखे वारो आहे, पोइ त पंजाब खणंदो वेंदो तव्हांजो पाणी। न इहो बि इहा ॻाल्हि ठीकु आहे। कोटड़ी वारा त हीअ जेके असांजा लोअर रिपेरियन्स आहिनि ख़ासि तौर ते, इन्हनि जी रड़ त कल्ह ताईं बि हुई, उहो चवंदा पाणी त असांखे मिले ई कोन पियो, एॾो पाणी 1,62,000 जेकॾहिं गुड्डू ते आहे, ह्यूज वाटर आहे, ऐं उहो सभु हिकिड़े पासे जे वाया वञे पियो, ऐं ख़ुदि राइट बैंक वारनि खे बि पाणी नथो मिले। राइट बैंक जो त हिसो वञे ई न पियो, पर लेफ्ट बैंक ते ख़ुदि तव्हां हींअर वेबसाइट्स या तव्हां सोशल मीडिया ॾिसंदो त ख़ुदि जेका पुछड़ी आहे, रोहिड़ी ऐं नाराजी, उहो न पुछड़ी ते माण्हुनि आबादगारनि जा मुज़ाहिरा लॻा पिया आहिनि त चवनि हिकिड़ो पाणी मख़सूस सिस्टम में वञे पियो। त मोहसिन साहब इहो सिस्टम तव्हांखे ख़बर आहे हर इदारे में, सॼे मुल्क में आहे, रुगो सिंध में सिस्टम आहे, ठीकु आहे, सिस्टम खे सम्झूं था ॻाल्हि खे, पर इशू आहे त मूं कल्ह खेड़े साहिब खां बि इहो सुवालु पुछियो, मुंहिंजो साईं तव्हां पंहिंजे जेको रिलीज़िस आहिनि कैनालनि जी ऐं उनखां पोइ सब कैनालनि जी हेठां ॿियूं तव्हां इहो पब्लिक छो नथा करो? चवंदा सभु वेबसाइट ते अवेलेबल आहिनि, असां माण्हू मां उहो ई तव्हांखे ॿुधायां पियो न, 4 केनाल सरप्लस पंहिंजी वेबसाइट पे ॿुधाए, वरी साॻी इदारी वेबसाइट ॿुधाए पई त खणत 9 आहे, 8 आहे, 7 आहे। जॾहिं त जेके फार्मर इरीगेशन जा ऑफिसर जिन जूं बनियूं आहिनि इन्हनि सॼनि इलाइक़नि में, उहे तस्वीरूं पिया मोकिलीनि। पाण सुबुह जो उन ते डिस्कशन हुआसीं हिकिड़े प्रोग्राम में, तव्हां ॾिठो उते बि इहा ॻाल्हि निकिती त फार्मर सेक्रेटरी इरीगेशन चवनि पिया त 18,000 19,000 गेज ॾिसूं पिया पाणी रोणी ऐं हिन पासे ख़ुदि एनामली या त डेलिबरेट आहे या ग़लती न हूंदी, इहा ग़लती बिल्कुलु न हूंदी, डेलिबरेट हूंदो। ज़ुल्फ़कार तव्हांजी वॾी महिरबानी, असां स्पेसिफिक बेसिकली तव्हांखे इहो तव्हांजो इनपुट अची वियो। नाज़रीन, पाणी जी सूरत हाल पंजाब त असां वटि मौजूदु आहे चोरी करण लाइ, पर नंढा नंढा पंजाब ऐं उहे इरीगेशन खाते जे अमलदारनि सां मिली करे मौजूदु आहिनि। इहे नंढा नंढा कालाबाग डैम सिंध में अंदरि मौजूदु आहिनि, इन्हनि सां बि
मुहाड़ो अटकाइणो पवंदो मुहज़ब तरीक़े सां। वठूं था हिकिड़ो ब्रेक, नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकिड़े ॿिए मौज़ूअ ते तव्हां सां ॻाल्हि कंदासीं। जी नाज़रीन वेलकम बैक। हाणे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं नैब ऑर्डिनेंस में जेका अमेंडमेंट आंदी वई आहे उन ते हाल वाल तव्हां सां कंदासीं। इहो छो कई वई आहे, इन जो सबबु छा आहे? नैब ऑर्डिनेंस में हाणे लॻी थो तब्दीलियूं अचनि पियूं, पर किथे नैब जो कानून किथे बीहे नथो। कॾहिं का हुकूमत अचे थी पंहिंजी मर्ज़ी सां हुनजो तब्दीलियूं करे थी, वरी हीअ हुकूमत करे थी। हाणे इहा ॻाल्हि सम्झ नथी छो पॉलिटिकल पार्टीज़ जो हिन मामले ते को हिकिड़े पासे बीहण जो सबबु न आहे। पर टेक्निकली नैब कानून जो मक़सदु छा आहे तरमीमनि जो? मूंखे जॉइन कयो आहे कानूनी माहिर आहिनि ऐं नैब में इन्वेस्टिगेशन ऑफिसर रहिया आहिनि कमर अब्बासी साहब। अब्बासी साहब थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। अब्बासी साहब नैब में हाणे रीसेंट जेका तब्दीली आई आहे थोरो इन ते तव्हां ॿुधाईंदो त जेका इहा रीसेंट अमेंडमेंट आहे इहो छा आहे ऐं छो कई वई आहे? जी अस्सलाम वालेकुम, थैंक यू वेरी मच साईं, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं मौक़ो ॾिनो। सभिनी खां पहिरीं त नैब जी जेका रीसेंट अमेंडमेंट्स आयूं आहिनि दे आर नॉट वेरी मच रीसेंट। जेको लास्ट हुन में जेको इहो तसलसल सां शयूं ईंदियूं वञनि पियूं, अमेंडमेंट्स थींदियूं वञनि पियूं, उहो बेसिकली 2019 में शुरू थियूं हुयूं। जेको लास्ट गवर्नमेंट हुई PDM खां पहिरीं वारी गवर्नमेंट, हुन जे अंदरि जेको आहे हू हुतां खां चेंजिस थियणु शुरू थियूं ऐं हुन जे अंदरि जेको ऑफेंस जी डेफिनेशन हुई या जेका कहिड़े नमूने सां हुन में वरी कुझु प्रोविजन्स जेका आहिनि प्रोविजियो हू ऐड कया विया। चीटिंग पब्लिक लॉ जे हवाले सां हुनखे फर्दर डिफाइन कयो वियो ऐं जेको मालियत आहे करप्शन जी हुनखे हिकिड़ो बेंचमार्क सेट कयो वियो कि अगरि हिन खां घटि हूंदो त नैब हुनखे प्रॉब न कंदी या इंक्वायरी इन्वेस्टिगेट न कंदी। 50 करोड़ जो अमाउंट हो अब्बासी साहब, 500 मिलियन रुपीस। जी हाँ, 500 मिलियन रुपीस जो जेको आहे उहो डेफिनेशन सेक्शन 2 में चेंज कई वई ऑफेंस जी कि तव्हां हाणे नैब जेको आहे जेको बि ऑफेंस हूंदो अगरि हू 50 करोड़ खां घटि जो आहे त नैब हुनखे इन्वेस्टिगेट न कंदी ऐं जॾहिं इन्वेस्टिगेट न कंदी ज़ाहिर पर प्रोसिक्यूट बि न करे सघंदी। पर इहो जुरिसडिक्शन जो इशू हो सर, जुरिसडिक्शन जो इशू बि हिन में तय थियो या न? सॼे पाकिस्तान में किथे बि करे सघंदा? न, जुरिसडिक्शन जो इशू न आहे। बेसिकली हिन में इहो हुयो कि जेका कुझु अहिड़ा प्रोविजियो ऑफेंसिस जे अंदरि सेक्शन 9 जेको आहे हुन जे अंदरि इंसर्ट कया विया जंहिंजे हवाले सां कुझु जुरिसडिक्शन्स जेकियूं आहिनि उहे चेंज थी वियूं। जीअं फॉर एग्जांपल अगरि चीटिंग पब्लिक जो को केस आहे, जीअं पॉन्जी स्कीम्स थियनि थियूं, हाउसिंग सोसाइटीज़ जा मैटर्स थियनि था, हुन हवाले सां हाणे इहो हिकिड़ो प्रोविजियो विधो वियो कि जेसिताईं 100 अफेक्टीज़ न ईंदा साम्हूं नैब हुनखे प्रोसिक्यूट न कंदी या इन्वेस्टिगेट न कंदी। ऐं अफेक्टीज़ बि हुजणु खपनि ऐं हुन 100 अफेक्टीज़ जी टोटल जेको क्वांटम आहे उहा 50 करोड़ जेको आहे हुनखां वधीक हुजणु खपे। हुनखां घटि हूंदो त हू नैब न कंदी। ईअं ई कुझु प्रॉपर्टीज़ जे हवाले सां जेको लैंड फ्रॉड्स वग़ैरह थियनि था, असां वटि जेका हलनि थियूं DC वैल्यू हलनि थियूं प्रॉपर्टीज़ जे मद में, पर हू DC वैल्यूज़ टैक्स जे हवाले सां त हलनि थियूं, ड्यूटीज़ चालान वग़ैरह जमा करणु। पर अगरि तव्हां या असां अगरि मार्केट में को प्रॉपर्टी ख़रीद फ़रोख़्त करणु वेंदासीं त पाण मार्केट वैल्यू ते प्रॉपर्टी परचेज़ बि कंदासीं ऐं फ़रोख़्त बि कंदासीं, पर टैक्स जेको लॻे थो हू लॻे थो DC वैल्यू या बुक वैल्यू या FBR वैल्यू, लेकिन जेको मार्केट वैल्यू हूंदी आहे उहो ॿिन्ही खां मथे हूंदी आहे। त हुन हवाले सां इहो प्रोविजियो विधो वियो कि हाणे नैब जेका बि प्रॉपर्टी खे ॾिसंदी हुनजी वैल्यू जेको आहे उहो DC वैल्यू या FBR वैल्यू विच एवर इज़ हायर हुनखे ॾिसंदी। त हुन हवाले ज़ाहिर जॾहिं अहिड़ा कुझु मुश्किल प्रोविजियो ऐड कया वेंदा त इन्वेस्टिगेशन खे कंप्लीट करण में या हुनखे तो हुन हवाले सां जुरिसडिक्शन जेको आहे वो थोड़ी चेंज थी वञे। मुंहिंजो मतिलबु साईं इहो इनमें अब्बासी साहब मुंहिंजो मतिलबु जुरिसडिक्शन जो हिकिड़ो इहो बि हो, बट मुंहिंजो ओपिनियन इहो हो त ऑब्जर्वेशन इहा हुई त जुरिसडिक्शन जो मक़सदु आहे FIA प्रोविंशियल एंटी करप्शन डिपार्टमेंट्स ऐं नैब, छा इन में कोई डिवीजन ऑफ वर्क थियो आहे त केरु छा छा करे सघे थो? न न न अहिड़ी का बि शइ न आहे। ॾिसो, हिकिड़ी शइ क्लियर करण जी ज़रूरत आहे कि जेको सूबाई एंटी करप्शन जा इदारा आहिनि, सिंध, पंजाब, KP ऐं बलोचिस्तान, हू सिर्फ़ु पंहिंजे सूबे जी हद ताईं या पंहिंजे सूबे जे अफ़सरान जेका हुन सूबे जी गवर्नमेंट जे मातहत आहिनि हुनखे इन्वेस्टिगेट करे सघनि था। FIA वटि पावर आहे कि हू सिर्फ़ु फेडरल गवर्नमेंट डिपार्टमेंट्स खे इन्वेस्टिगेट करे सघे थी,
नैब वटि इहा सुठी पावर आहे कि हुआ लोकल गवर्नमेंट, सूबाई गवर्नमेंट, वफ़ाक़ी गवर्नमेंट कंहिंखे बि ॾिसी सघे थी, त हुन जुरिसडिक्शन खे टच न कयो वियो आहे. दैट रिमेन्स इंटैक्ट. पर ही जो हाणे जेका ही चेंजिस कयूं आहिनि त इहो 14 ॾींहं जेको वफ़ाक़ी जेके वधाए 40 ॾींहं कयो आहे नैब रिमांड जो मुदो, इहो फ़र्क़ु आयो आहे हिकिड़ो साईं, इहो त तमामु अहम आहे. ॾिसो, जॾहिं 1999 में नेशनल अकाउंटेबिलिटी ऑर्डिनेंस प्रोमलगेट कई वई हुई ऐं उहा हलंदी रही, पोइ हाणे रीसेंट अमेंडमेंट जेका पीडीएम गवर्नमेंट में आयूं आहिनि 2022 में, हुनमें जेको पहिरीं रिमांड हुयो 90 डेज़ जो हुयो. पर असफंदियार वली केस हिकिड़ो थियो हो सुप्रीम कोर्ट में. फुल बेंच जेको आहे हू नैब जे हिकिड़े प्रोविजन खे उन्हनि स्क्रूटनी कई हुई ऐं बहस हली, हुन ते आर्ग्यूमेंट्स थिया ऐं पोइ वरी उन्हनि पंहिंजी जजमेंट ॾिनी, सुप्रीम कोर्ट पाण ॾिनी हुई फुल बेंच असफंद वली यार केस में. उन्हनि में इहा उन्हनि 90 डेज़ खे त इंटैक्ट रखियो रिमांड खे, पर उन्हनि चयो कि रिमांड यकमुश्त 90 डेज़ जो न मिलंदो. हर मिनिमम 15 डेज़ जेको आहे, मैक्सिमम 15 डेज़ जेको आहे उहा मिलंदो. त हाणे अगरि नैब कंहिंखे अरेस्ट कंदी आहे, करे थी ऐं हुनखे वरी पेश करे थी कोर्ट जे आॾो, त कोर्ट जेको आहे उहो डायरेक्ट 90 डेज़ जो न ॾिए हा, हू ॾिए हा फ्रॉम एनी डे बिटवीन 1 to 15 डेज़. ठीकु आहे, पोइ वरी 15 डेज़ ख़तमु थिया त वरी 15 डेज़, त ईअं अप टू 90 डेज़ इहो थी सघे हुते. पोइ वरी लास्ट जेका अमेंडमेंट्स आयूं आहिनि 2022 में, उहा उनखे 15 डेज़ करे छॾियो, जेको पंहिंजे पीपीसी केसिस जे अंदर बि हूंदो आहे. हाणे वरी उनखे रीसेंट अमेंडमेंट जेको ॾींहुं पहिरीं आयूं आहिनि, हाणे 40 डेज़ कयूं वयूं आहिनि. ॾिसो, पाण खे इहो ज़हन में रखणो पवंदो कि नैब जेको आहे हू वाइट कॉलर क्राइम आहे, जेको वाइट कॉलर क्राइम खे इन्वेस्टिगेट ऐं प्रोसिक्यूट करे थी. उहा एतिरो आसान नथो हुजे जेका ॿिया जुराइम हुजनि था उन्हनि खे इन्वेस्टिगेट करणु. अबाई साहब, ॿी हिकिड़ी अहम इन जो ज़ाहिर पॉलिटिकल एंगल बि आहे, हिकिड़ी ॿी तमामु अहम जेका अमेंडमेंट आहे या जेको लॉ जो प्रोविजन आहे उहो इहो आहे त नैब ऑफिसर ते बि केस दाख़िल थी सघे थो जेकॾहिं उहो बदनीयती ते ॿधलु हूंदो. छाकाणि त सुप्रीम कोर्ट पाण चवंदी रही आहे त नैब पॉलिटिकल केसिस ठाहिया आहिनि, पर असां न ॾिठो त कंहिंखे सज़ा आई हुजे. उहा सज़ा बि हाणे 5 साल मां घटाए वरी 2 साल या 3 साल कई वई आहे. त इहो बि हिकिड़ो तमामु अहम प्रोविजन आहे जंहिंजो पॉलिटिकल एस्पेक्ट आहे तमामु घणो. ॾिसो, कंहिं बि कानून में तव्हां जेको बि कानून जेको प्रोमलगेट थिए थो या इनेक्टमेंट थींदी आहे बाय द एक्ट ऑफ द पार्लियामेंट, हुनजे अंदरि हिकिड़ो इंडेमनिटी जो जेको हूंदो आहे उहो क्लॉज हूंदो आहे कि गुड फेथ जे अंदरि कमु थियो आहे त हुन ते को बि सूट या प्रोसीडिंग जेको आहे हू लाइबल न हूंदी. इहो फॉर द फर्स्ट टाइम हुयो कि जेको नैब ऑर्डिनेंस जे अंदरि इहो लिखियो वियो कि अगरि को केस एक्विटल जी शक्ल में ईअं साबित थिए थो ड्यूरिंग प्रोसीडिंग्स ऐं एविडेंस अहिड़ो कोर्ट जजमेंट जी शक्ल में ईअं ॾिए थी कि इहा बदनीयती जी शक्ल में बदनीयती जे रिज़ल्ट जे तौर ते इहो रेफरेंस इन्वेस्टिगेशन थी, या माण्हू अरेस्ट थियो या इन्वेस्टिगेशन थी या रेफरेंस फाइल थियो ऐं हाणे एक्विटल मिले पई, सबूत न हुयो, त हुन मुतलिका अफ़सर खे जेको आहे हू सज़ा मिलंदी. हू 5 years हो, हू रिड्यूस करे 2 years कयो वियो, हाणे 2 years कयो वियो. तव्हां सम्झो था त हीअ जेके रीसेंट अमेंडमेंट्स आहिनि इन सां को ओवरऑल ठीकु आहे रिकवरी त काफ़ी नैब कई आहे, पर इहो जेको करप्शन जो सिस्टम आहे सॼो, इन खे पकड़ में ज़ाहिर हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे. मां नथो चवां त इहो को 5 मिंटनि में पाण ॻाल्हाए सघूं था, बट इट्स ए लॉन्ग डिबेट. त इन जेको नैब तरमीमी ऑर्डिनेंस आहे इन सां को फ़र्क़ु पवंदो जेको बि ग़लति कमु थियो आहे या जेको बि ग़लति कमु थी रहियो हो? मां 11 साल नैब में रहियो आहियां एज़ अ डिप्टी डायरेक्टर. ठीकु आहे, ऐं 11 साल मूं नंढा वॾा सभु केस कया, अलाए शुक्र आहे हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़रियो मुंहिंजो. आई एम वेरी मच थैंकफुल टू ऑलमाइटी अल्लाह. मगर मां तव्हांखे हिकिड़ी शइ इहो ज़रूरु ॿुधायां कि मुंहिंजे 11 साल जे करियर जे अंदरि अगरि नैब जो को बि अफ़सर कंहिं बि ऑफेंस जे अंदरि या कंहिं बि मेलाफाइड जे अंदरि इन्वॉल्व हुजे थो, त नैब जो इंटरनल अकाउंटेबिलिटी मैकेनिज्म तमामु घणो स्ट्रॉन्ग आहे. ठीकु है, दैट पर्सन कैन नॉट गो स्कॉट फ्री, चाहे वो कहिड़े बि लेवल ते हुजे, कहिड़ी बि डेजिग्नेशन ते हुजे. हाणे ॾिसो, इहो 5 years खां 2 years कयो वियो आहे, त मतिलबु हलो थोरी लीनियंसी हिकु तरह सां आहे, पर इहो नथो हुजे कि को बि केस जेको आहे उहो बिल्कुलु कोई ऑफिसर जेको आहे बदनीयती ते को केस ठाहे. नैब जे अंदरि जेको इवन इंक्वायरी इनिशिएट करण जो तरीक़ो, इंक्वायरी करण जो कंडक्ट करण जो तरीक़ो, इन्वेस्टिगेशन कंडक्ट करण जो तरीक़ो, रेफरेंस फाइल जो तरीक़ो, हू ॾाढो यूनिक आहे. नो अदर गवर्नमेंट डिपार्टमेंट हैज़ दैट इंटरनल फैसिलिटी दैट नैब हैज़, दैट नैब डज़. नैब जो प्रोसिक्यूशन भी पंहिंजो आहे, नैब जी इन्वेस्टिगेशन भी पंहिंजी आहे. एट एवरी स्टेप को माण्हू पंहिंजे एक्ट जे अंदरि आज़ादु न आहे. मूंखे अगरि कोई नंढी वॾी इंक्वायरी बि मां कयमि पे त मां पाण पंहिंजी सिग्नेचर सां लेटर न वाणंदो हुयुमि. हुनजो हिकिड़ो अलॻि फोकल पर्सन हूंदो हुओ जेको वाणंदो हुओ. हू डिस्ट्रीब्यूशन ऑफ पावर आहे.
लेकिन हुन जे बावजूद आई विल से कि अगर को बि ऑफिसर या को बि स्टाफ इन्वॉल्व रहियो आहे अगर करप्शन में एंड ही गॉट कॉट त पोइ ही वॉज मेड एन एग्जाम्पल ताकि ॿिया जेका आहिनि उहा हुन रस्ते ते न हलनि। त नैब जो अकाउंटेबिलिटी मैकेनिज्म स्ट्रॉन्ग आहे। हैविंग सेड दैट इहो सुपीरियर कोर्ट्स जी ऑब्जर्वेशन बिल्कुलु आहिनि कि पॉलिटिकल केसेस ठहिया, ही शइ थी, उहा शइ थी, दैट मतलब कि ज़ाहिर हू उन्हनि जी ऑब्जर्वेशंस आहिनि, काफ़ी ऑर्डर्स में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियूं वियूं हूंदियूं या जजमेंट्स में बि लिखियूं वियूं हूंदियूं, त मां उनखे डिनाय नथो करे सघां। लेकिन ज़ाहिर आहे जे माशरे में या माहौल में रहूं था पाण 100% त कोई शइ अचीव नथा करे सघूं। बिल्कुलु सही। आबादी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। मां तव्हां खां असां गाइडलाइन रहनुमाई वठंदा रहंदासीं, छाकाणि त नैब में काफ़ी सारो कमु कयो आहे ऐं इन्हनि लॉ ते बि तव्हांखे दस्तरस हासिलु आहे। तव्हां खां रहनुमाई इंशाल्लाह वठंदा रहंदासीं। नाज़िर क़मर अब्बासी साहब कानूनी माहिर आहिनि। नैब में 12 साल 11-12 साल हुननि एज़ एन इन्वेस्टिगेशन ऑफिसर मुख़्तलिफ़ केसनि ते कमु कयो आहे। हुननि खां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। ब्रेक खां पोइ ॿिए मामले ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में तरक़ियाती स्कीमनि जी सूरत हाल इहा रही आहे जो सिंध में गुज़िरियल 5 सालनि में 2889 तरक़ियाती स्कीमुनि ते 614 अरब रुपया ख़र्च कया विया। इशू इहो न आहे, बिल्कुलु ठीकु थियो आहे, को मसइलो न आहे। इशू इहो रहियो आहे त 38 ऐं प्लस 20% 58% स्कीमूं, 58% जेके पैसा हुआ, जेके स्कीमूं हुयूं, उहे सिर्फ़ु 2 सेक्टर ते ख़र्चियूं, हिकिड़ो रोड्स ऐं हिकिड़ो जेको आहे इरीगेशन। हाणे इहे 2 सेक्टर ते ख़र्च थियूं त अंदाज़ो लॻायो त गुज़िरियल 5 सालनि में बाक़ी जेको आहे 42%, बाक़ी थोरो जेके कतरा हुआ उहे ॿियनि सोशल सेक्टर खे मिलिया, ॿियनि सेक्टर्स खे मिलिया। इन जो हिकिड़ा पॉलिटिकल रीज़न बि आहिनि, ॿिया टेक्निकल रीज़न बि आहिनि, पर ॻाल्हि ॿोल कयूं था। मूंसां गॾु मौजूदु आहिनि असांजा रिपोर्टर इम्तियाज़ धारणी, जिन इहो असां लाइ रिपोर्ट कयो आहे असांजे प्रोग्राम जे लाइ। इम्तियाज़, वॾी महिरबानी। इम्तियाज़, ही छा हिन जा तफ़सील आहिनि वधीक हिन जेका रिपोर्ट जारी थी आहे 5 सालनि जी? ॾिसो बसर साहब, सिंध हुकूमत जेको 5 सालनि जी जेको कारकर्दगी रिपोर्ट जेको जारी कई आहे, जंहिंमें 614 अरब 70 करोड़ रुपया जेके आहिनि उहे तरक़ियाती फंड्स जेके आहिनि उन्हनि जो तफ़सील जारी कया आहिनि। उन्हनि में तव्हां ॻाल्हि सही कई आहे त रोड नेटवर्क ते तमामु वॾो ख़र्चु ॾेखारियो आहे, इरीगेशन ते ख़ासि करे ज़रायत जो तमामु घटि जेको ख़र्चु जेको थियो आहे उहो ज़रायत ते ख़र्चु थियो आहे, जेको 3% जेको ग्राफ हिननि ॾेखारियो आहे, जेको जारी कयो आहे, हुनमें 21 अरब 19 करोड़ रुपया जेको आहे ज़रायत ते ख़र्चु थिया आहिनि। ऐं रोड नेटवर्क ते जेको सभ खां वधीक ख़र्चु थियो आहे उहो 38% थियो आहे। ऐं जेको 233 अरब 38 करोड़ 33 लख रुपया जेको आहे उहो रोड नेटवर्क ते ख़र्चु कयो आहे। आबपाशी ते जेको 20% जेको ॿियो नंबर वधि में थियो ख़र्चु आहे, जंहिंमें 120 अरब 42 करोड़ ऐं 96 लख रुपया जेके आहिनि उहो आबपाशी जेको ते ख़र्चु कया आहिनि। इरीगेशन ते पाणी ऐं सफ़ाई ते 15% जेको रक़म ख़र्चु कई आहे। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तइलीम ते सिर्फ़ु 9 जेके % जेको ख़र्चु कई आहे, जेको 52 अरब 87 करोड़ ऐं 26 लख रुपया जेके थियनि था। सिहत ते 5% जेको आहे ख़र्चु कई विया, जेको 31 अरब 7 करोड़ 71 लख रुपया थियनि था। ऐं ॿिया जेके खाता आहिनि हुन में 7 अरब 10 करोड़ 78 लख रुपया ख़र्चु थियनि था। हिन रिपोर्ट में जेको आहे वाज़े ज़ाहिर आहे त हिन में सिर्फ़ु रोड नेटवर्क इरीगेशन ते वधि में वधि ख़र्चु कया विया आहिनि ऐं जेको ज़रायत आहे उन्हनि ते तमामु घटि ख़र्चु कयो छा सबबु आहे? इम्तियाज़, सबबु छा आहे? रोड ऐं आबपाशी जो मक़सदु छा आहे? इन्हनि जे ठेकनि में कमीशन वधीक हूंदी आहे तंहिंजे करे थियो आहे या वाकई बि का उते स्कीमूं ठहियूं आहिनि? ॾिसो, सिंध गवर्नमेंट जी इहो दावा आहे त पंहिंजो असां रोड नेटवर्क जेको इंफ्रास्ट्रक्चर ते असांजो वधि में वधि ध्यानु आहे। अञा जेके आहे ईंदड़ जेको आहे 2024-25 जी जेको बजट आहे उन में बि जेके ऑन गोइंग स्कीम्स जेके हलनि पियूं उन्हनि ते जेको आहिनि उहो रक़म ॾेखारी वेंदी। ऐं जेको वधीक जेके आहिनि डेवलपमेंट जा रोड ऐं जेको इरीगेशन ते कमु करण लाइ उन्हनि जो अञा ताईं जेको वक़्तनि जेको बयान वक़्तनि जेके मीडिया ते उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि त असां इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे असांजे पहिरीं जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर ते वॾो ध्यानु आहे। ऐं हींअर सिंध में सोलराइज़ जेके प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि ते एनर्जी वॾो कमु करे पई। इम्तियाज़, तव्हां सां वधीक जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक जेके फ्यूचर जा प्रोजेक्ट्स आहिनि उन ते उहो असां कंहिं तव्हां सां ॿिए प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं। नज़र इम्तियाज़ धाराणी असांजा रिपोर्टर असां सां मौजूदु हुआ। पोयनि 5 सालनि में छा थियो उन्हनि रिपोर्ट कयो आहे ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त 58%
आपाशी ऐं रोड ते ख़र्च थियो आहे। ज़रूरु सिंध में इंफ्रास्ट्रक्चर कुझु बहितर थियो आहे। आपाशी जी सूरत हाल तव्हां ॾिठी, पोयनि 5 सालनि में असां सस्टेन न करे सघियासीं ऐं वरी नया प्रोजेक्ट हिन साल आया आहिनि, उन ते कमु थिए पियो ऐं रोड काफ़ी बहितर थिया आहिनि। कुझु शक न आहे, सिंध में रोड जो इंफ्रास्ट्रक्चर काफ़ी इम्प्रूव थियो आहे, पर 58% इंफ्रास्ट्रक्चर ते लॻाए छॾण ऐं बाक़ी सोशल सेक्टर असांजो जेको आहे, तालीम ते 5%, 3% जेको आहे हेल्थ ते ऐं साॻी तरह वाटर एंड सैनिटेशन ते 15%, लोकल गवर्नमेंट ते तमामु घणो ख़र्चु थियो आहे। पर मसइलो इहो आहे त प्रायोरिटी सेट करणी पवंदी, डेवलपमेंट जी प्रायोरिटी सेट करणी। तमामु घणियूं स्कीमूं आयूं आहिनि, तमामु हाणे सब्सिडाइज़ जेको सोशल प्रोटेक्शन सेक्टर में ऐं ॿियनि सेक्टर में एग्रीकल्चर, लेबर, एजुकेशन ऐं हेल्थ सेक्टर में जेके सब्सिडाइज़्ड क़िस्म जूं अचनि पियूं स्कीमूं, उहे वधीक इम्पैक्ट क्रिएट कंदियूं अॻिते हली। पर छाकाणि त वरी इहो बि हिकिड़ो मसइलो आहे असां वटि इन्हनि खातनि में, कम्युनिकेशन एंड वर्क्स में, जिन में इंफ्रास्ट्रक्चर ठहंदो आहे, उते ज़ाहिर कमीशनूं बहितरीन हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे बि उन ते वधीक ज़ोर न वेंदो आहे। पर इहो हिकिड़ो इहो एंगल आहे, हिकिड़ो इहो एंगल बि आहे त वधि में वधि स्कीमूं ठहनि जीअं माण्हुनि खे लाभ हासिलु थिए, उहे डायरेक्टली माण्हुनि खे फ़ाइदो ॾियनि। ठेकेदारनि खे बि ज़रूरु फ़ाइदो ॾियनि, पर माण्हुनि खे वधीक फ़ाइदो ॾियनि। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।